हिते लॉ एंड ऑर्डर सिचुएशन पावर त ज़ाहिर आहे ख़राब सॼे पूरे सिंध में आहे। पर ऑब्वियसली अगरि ईअं ई माहौल रहंदो त इवेंचुअली विल गो आउट ऑफ हैंड। जेको हाणे थियणु शुरू थी वियो आहे, माण्हुनि खे फुरनि था था पर मारे हलिया था। जी, हाणे उएं त सरकारी मौक़ुफ़ ॿुधो त चवनि था सिंध में बिल्कुलु गुल गुलज़ार आहे, शींहं ॿकिरी गॾु पाणी पिया पीअनि, पर जेके रोज़ असां मुख़्तलिफ़ इवेंट्स ॾिसूं था, हाणे हीउ जेको ॿार नौजवान जेको कराची मलीर वारे इलाइक़े मां केॾो ज़ुल्म थियो आहे। यानी हू निभागा उनखे अगवा जेके धाड़ेलो आहे अगवा करणु आया आहिनि, भई हू पोइ तव्हांखे मारण जी कहिड़ी ज़रूरत आहे? ईअं फिटो करे वञो आहे। पोइ शायदि को अंदरि सिचुएशन हुन खां गाॾी में हैंडल न थी आहे, छा थियो त मारे छो था छॾियो? सो हिकिड़ी को डपु अलाह जो डपु न आहे, दुनियावी के कुवत जो जॾहिं अलाह खां ई डपु डिॼनि नथा त दुनियावी कुवत खे डिॼंदा। ऐं को पोइ बसि बाद में हाणे छा थियो आहे ख़ुदा ख़बर आहे। ही कहिड़ा मुक़ाबला थींदा आहिनि जंहिंमें सिर्फ़ु धाड़ेल मरी वेंदा आहिनि, बाक़ी कुझु ख़ैरु हूंदो आहे। लेकिन चलो हाणे चवनि था त मुबैना तौर ते धाड़ेलो आहे त ठीकु आहे। पर हिकिड़ो भाउ जेको आहे वीचारो शहीद थी वियो नौजवान। मुंहिंजो पीउ ॿुधाए पियो त ॿिए हुनजे पुट खे जेको आहे गोली लॻल आहे, उहो वेंटिलेटर ते आहे। घर तबाह करे छॾियो। त ऐं असां वटि चवण लाइ बसि सुगो 3 अगवा थियल आहिनि। भई मूं कल्ह बि सुवाल कयो त प्रिया कुमारी उन 3 में शामिल आहे या न आहे। असां वटि लॉ एंड ऑर्डर अजीब किस्सा आहिनि। हू ॾहरकी में जेको किस्सो ॿुधोसीं त कारोकारी करे कारी जे नाले ते बुजुर्गा थियनि था ऐं पोइ हुन ते पैसा लखे करोड़े रुपया कमाइजनि था। नंढा नंढा भोतार, वॾा भोतार, जिरगा इनमें त वॾो गेम आहे न। ही को ईअं एतिरो सवलो न आहे जेतिरो पाण ॿुधूं था। हिन जे हेठि हिकिड़ो जहान आहे। हाणे नियाणियुनि खे मतिलबु तव्हां उछतो कारी करार ॾेई पोइ हुनजे मिटनि माइटनि खां पैसा भरायो था। हाणे रेट उते मूंखे ॿुधायो उहो जेको मूं क्लिप में ॾिठो टाइम न्यूज़ जे, त उते ॾहरकी वारे पासे 7 लख रुपया को रेट मुक़ररु थियल आहे। जिरगो थींदो 7 लख। हाणे 7 लख मां अलाए केतिरा हू फ़ैसिलो कंदड़ खणी वेंदा, बाक़ी कंहिंखे ॾींदा। सॼो हिकिड़ो या चइजे सही हिन में पुलिस छा करे? ही त रस्मू रवाज, कहिड़ा रस्म रवाज यार, कानून खां उपतड़ शयूं थियनि थियूं ऐं पुलिस हथ रखे वेठी हूंदी पुलिस। बाक़ी अगरि का FIR कटिजी वञे दादू में त ठक थी वञे थो, SHO ट्रांसफर, वॾो मुंशी सस्पेंड। यार उहे त FIR अलाए किथे किथे कटिजनि थियूं। नसीब बुगियो मोरमा जी बुगियो साहब छा चवणु चाहींदा? हाणे KTK में थोरो माहौल ख़राबु लॻो पियो आहे। इस्तीफ़ाऊं आयूं, हुकूमत का बि कान्हे का। त अॼु जेको आहे सो जुनैद अकबर सफ़ा बाक़ाइदे धमकी ॾिनी आहे त ॾिसूं त केरु थो हिकु बि मेंबर टुटे विझ न ॾियो त असां पोइ कीअं थो खैबर पख्तूनख्वा में रहे। ऐं अहिड़ी धमकी, हालांकि हू मेंबर आज़ादु आहिनि, इलेक्शन कमीशन हुन डिक्लेयर करे छॾियो आहे। हू वञी सघनि था पोइ छा? मूंखे ख़बर जेका पई आहे सोशल मीडिया ते 5 माण्हू त वञी चुका आहिनि, बाक़ी आहिनि 15। पोइ हाणे अलाए काई हिसाब कंहिंखां ॾिसंदा हुकूमत ठहंदी या वरी को ॿियो को मसइलो थींदो। ठीकु साईं। मूंखे त हाणे धमकी वमकी त ही सियासी धुरियूं ॾींदियूं आहिनि ऐं फिज़ूल गैर सियासी ॻाल्हि आहे। आउं त हिनखे सियासी मञा ई कोन थो। ॾिसूं कीअं थो वञे, पोइ असीं जीअण जंजाल करे छॾियां बि तूं केरु आहीं। ईअं त ख़ाली जुमिलो त बिल्कुलु ई टार्ज़न वारा जथो खणी वेंदसि इस्लामाबाद, तो KP ज़मीन तंग थी वेंदसि हुन लाइ जेको बि करियो। प्रेशर ट्रिमेंडस ईंदसि। मूं चयो न KP जी डायनेमिक्स ऐं अंदाज़े सियासत ऐं कल्चर डिफरेंट आहे। असां वटि हिते लोटा थियण में देरि नथी लॻे, हुते ॾुखियो थी थो। पंजाब में बि ॾुखियो कोन्हे एतिरो, बलूचिस्तान में त आहे ई कोन। पर KP जी हिकिड़ी मख़सूस सिचुएशन आहे। हाणे उते बहरहाल मूंखे साहब आऊं तव्हां सां हिन ॻाल्हि ते इतफ़ाक़ थो कयां। बाक़ी इहे चवण सही त आज़ादु आहिनि, किथे वञी सघनि था सही। हाणे किथे ही त छा था सभिनी ख़बर आहे PTI जा आहिनि। हाणे इलेक्शन कमीशन जी ॻाल्हियुनि ते लॻूं त बसि पोइ त पर सियासत में सिर्फ़ु कानून हूंदो आहे, इख़लाक़ियात नाले का शइ न आहे। माना छा हू हल्फ़ खणी चई सघनि था त हू PTI जा मेंबर न आहिनि? PTI जी टिकट ते कोन हुननि खे इमरान जे करे वोट पियो आहे, पंहिंजे करे विझो आहे। त को पंहिंजी शर्म हया बि त हूंदी आहे माण्हू खे। सिर्फ़ु कानून हूंदो आहे छा? कानून त खोड़ शयुनि खां न रोकींदो आहे, न मतिलबु झलींदो आहे, पर माण्हू खे पंहिंजी इख़लाक़ियात ते त का शइ आहिनि। इहो हिन सां को हासिल कुझु कोन थींदो, फिराए वञो।
5 फिराए विया आहियो बकौल तव्हांजे बुगियो सां हलो 10 ॿिया फिराए वेंदो पोइ छा थींदो हलो हुकूमत बि चेंज करे छॾींदो हुन हुकूमत जी लेजिटिमेसी छा हूंदी ॿियनि जाइ ते 47 लॻो पियो आहे जी हुकूमत हिन पासे पोइ अची वेंदी लोटनि जी हुकूमत त पोइ हिन सां छा हासिल छा थींदो मुल्क में पोइ जमहूरियत त मज़ाक थी वई वैसे पर हीअ जेके बयान ॾियनि था असांजे इंफॉर्मेशन मिनिस्टर चयो त भई ई TTP जेका आहे उहा अस्करी विंग आहे PTI जी ज़ाहिरी ॻाल्हि आहे एक्सट्रीम क़िस्म जी ॻाल्हियूं त अचनि थियूं न पोइ जुनेद अकबर साहब बि एक्सट्रीम क़िस्म जी ॻाल्हियूं कनि था त भई ठीकु आहे पोइ तव्हां बांग्लादेश त ठाहियो आहे की भई उन्हनि सिधो चयो अॼु सो ऐं ॿ ग़लति ॻाल्हियूं ॿ ग़लति हिकिड़ो सही नथो थी सघे न तारड़ सही पियो चए त ही हाणे तारड़ साहिबु चए थो त हाणे अस्करी विंग आहे छा PTI जी अस्करी विंग आहे चई अरे को बयान अहिड़ा ॾियनि जिनजी का तुक हुजे को मंतक हुजे एॾी वॾी हुन ते वेठल हुजनि था छा ॿारणी ॻाल्हि जस्ट बिकॉज यू डोंट एग्री विथ समवन त को माण्हू चए पियो त भई हिन जो हल ही आहे त माना उहो गद्दार आहे उहो दहशतगर्द आहे उहो सहूलियतकार आहे या तव्हां सां तव्हांजे मिसाल जिन्हनि कल्ह चयो पिए त ही मुजाहिदीन जे नाले ते जेका तव्हां ट्रेनिंगूं ॾियो पिया ही जेको तव्हां जेको हिते कोटा शूरा इहे सभु शयूं थियूं पे उन ज़माने में चयो जॾहिं केरु चए पियो त यानी ग़लति आहे त उन वक़्तु चयो पियो तव्हां दुश्मन आहियो अॼु अगरि हिकिड़ी धुर आउं नथो चवां ख़ान सही पियो चए दहशतगर्द सां ॻाल्हाईंदे आउं त ख़ैर घटि में घटि हक़ में न आहियां त बट हुनजो मौक़ुफ़ आहे त मतिलबु तव्हां सां अगरि तव्हांजे मौक़ुफ़ सां अगरि केरु एग्री नथो करे त माना उहो दहशतगर्द आहे सहूलियतकार आहे अस्करी विंग आहे कमाल आहे पोइ ज़ाहिर आहे पोइ होॾां वेड़ा ई बयान ईंदा न हेॾी ॻाल्हियूं थींदियूं त